नाज़रीन, पनवाकिल में सिंधी अदबी संगत पारां सिंध जे नाले वारे कहाणीकार, शाइर ऐं अदीब प्रोफेसर सरवर सैफ जे किताब खीर जहिड़ी कारी जी मुहूर्ती तक़रीब कोठाई वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे अयाज़ शेख। पनवाकिल में सिंधी अदबी संगत पारां सिंध जे नाले वारे कहाणीकार, शाइर ऐं अदीब प्रोफेसर सरवर सैफ जे किताब खीर जहिड़ी कारी जी मुहूर्ती तक़रीब मक़ामी होटल ते मुनक़िद कई वई। रोनमाई तक़रीब में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां शाइरनि, अदीबनि तोड़े लेखकनि समेत सियासी समाजी अॻुवाननि ऐं वॾे अंग शहरनि शिरकत कई। तक़रीब में शरीक महिमाननि सिंध में कारोकारी जहिड़ी कुदी ऐं समाज दुश्मन रस्म ख़िलाफ़ छपियल हिन कहाणियुनि जे मजमूए तोड़े उन जे मुसनिफ़ बाबति आवाज़ टीवी सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त कहाणियूं आहिनि असुल में सिंध जो जेको महकूम ऐं मज़लूम तबिको आहे तक़रीबन में पोरियत शामिल आहिनि ऐं औरतूं स्पेशली उन्हनि जो असां जेके ॾाढ थिए थो, जीअं कारोकारी जा मसाइला आहिनि, उन्हनि खे जा सौदा थियनि था, नंढपण में उन्हनि जूं शादियूं थियनि थियूं या ॾे वठ जा मसाइला थियनि था। कुझु कहाणियूं उन्हनि जे हवाले सां आहिनि, कुझु कहाणियूं पुरतनि जे हवाले सां आहिनि। हिकु कहाणी जेका आहे उहा जेको जेको हिंदू छोकिरियूं जेके इश्क में मुब्तला थी करे ऐं मुसलमान थियनि थियूं ऐं पोइ उन्हनि जी जेका पुॼाणी थिए थी, तक़रीबन हिकिड़ी कहाणी जेका मुताज़ो लिखी आहे सतनाम, उहा उन पस मंज़र में लिखी आहे। साईं सरवर सैफ जी जेका शख़्सियत आहे उहा हिकु अध सदी जी अदबी तारीख़ आहे जेका न सिर्फ़ु पनवाकिल जे लाइ स्वाभाविक आहे पर उहा सॼी सिंध जे लाइ क़ाबिले फ़ख़्रु आहे। ऐं मां सम्झां थो त अहिड़ियूं तक़रीबूं जेके आहिनि उहे असांजा सिहतमंद लाड़ा जेके आहिनि उन्हनि खे जनमु ॾियनि थियूं। फ़ख़्र सां इहो चई सघूं था त हीअ असांजो दोस्त पनवाकिल जो हिकिड़ो फ़ख़्रु आहे ऐं असांखे उन ते नाज़ आहे, छाकाणि त अदब जो हिकिड़ो वॾो नालो आहे जंहिंखे हर अदबी माण्हू सुञाणे थो पियो। हू तख़लीकार आहे भलो ऐं हुन कहाणियूं तख़लीक़ कयूं आहिनि, जन तख़लीक़ में पैगाम आहे दोस्तनि जे लाइ। ऐं सरवर सैफ त उहो नालो आहे जेके सिंध में सियासी शऊर जे हवाले सां जन शख़्सियतुनि जागरता आंदी, इल्मी अदबी लाड़ा ॾिना नौजवाननि खे, उन हवाले सां उनजी हिकिड़ी ख़ासि अहमियत आहे ऐं हू सालनि जा साल लॻातार न फ़क़ति लिखंदो रहियो आहे पर सिंध जी सांझ जे हवाले सां हिकिड़ो अहम जाखुड़ी किरदारु आहे। सरवर सैफ साहब जेको आहे उनजी शख़्सियत ते ॻाल्हाइण लाइ त काफ़ी टाइम खपे, एतिरो टाइम न आहे जो मतिलबु ईअं सम्झो त समुंड खे हिकिड़े कुज़े में बंदि करण जो हिकिड़ो सुवालु आहे उन जी शख़्सियत ते ॻाल्हाइणु। बसि इहो आहे त जेका शइ आहे, जेके कोशिशूं उन्हनि जूं आहिनि, जेके महिनतूं आहिनि, उहे तव्हां सभिनी दोस्तनि जे साम्हूं आहिनि, सॼे पनवाकिल सखर जा जेके बि माण्हू आहिनि उन्हनि जे साम्हूं आहिनि। सरवर सैफ असांजी सिंधी अदब जो उहो सितारो आहे जेको गुज़िरियल 50 सालनि खां सिंधी ॿोलीअ जी अदब जी ख़िदमत करे थो पियो। साईं सरवर सैफ जे अदबी कम खे ॾिसूं पिया त उहो इलाही फैलियल आहे ऐं इलाही जेकॾहिं हुनखे शाइर जी हैसियत सां ॾिसूं था त इंतिहाई ख़ूबसूरत शाइर आहे ऐं जेकॾहिं हुननि जे नसर निगारी ते ॾिसूं था त इंतिहाई ख़ूबसूरत कहाणियूं असांखे हुन ॾिनियूं आहिनि। प्रोग्राम में शरीक अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं सुञाण शहरनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो त सिंध मां कारोकारी जहिड़ी कुदी रस्म ऐं औरतुनि ते थींदड़ तशदुद जे ख़ात्मे लाइ हुकूमती सतह ते भरपूर क़दम खयां वञनि ऐं कानून साज़ी ते अमल कयो वञे त जीअं सिंध मां कारोकारी जहिड़ी कुदी रस्म जो ख़ात्मो अची सघे। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़, पनवाकिल।